खबर शामिल कयूं था कराची मां। ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण की रिपोर्ट मूजिब गडाप टाउन यूसी 7 जे वॾे में वॾी आबादी रखंदड़ 1000 खां मथे घरनि ते मुश्तमिल हाजी बचल बाग ॻोठ हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में बि हर बुनियादी सहूलियत खां महरूम बणियल आहे। जॾहिं त कराची खे रोशनी जो शहर चयो वेंदो आहे, पर हिते 20 सालनि खां हुकूमत कंदड़नि मुंतखब नुमाइंदनि क़दीमी ॻोठनि खे खंडड़ बणाए छॾियो आहे। बिजली, गैस, सीवरेज लाइन समेत पीअण जे साफ़ पाणी ऐं ॿियनि बुनियादी मसइलनि खां महरूम ॻोठाणनि अब्दुल करीम बलोच, रहीम दास बलोच, मोहम्मद शरीफ बाहोट, मोहम्मद अकबर लाशारी, जुबैर लाशारी, रेहान खासकेली, सुमेर लाशारी समेत बाहोट, अदनान बलोच, कामरान पहवर, अब्दुल हक रिंद ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहरो कंदे ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इन असांजे ॻोठ जी आबादी तक़रीबन 5000 खां वधीक यानी असांजो ॻोठ आहे ऐं असीं ख़ासि पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। ठीकु आहे। दुनिया अचे तो पीपल्स पार्टी वारा अचनि था, उहो सिर्फ़ु असांखे चवंदा बेफ़िक्र थी इंशाअल्लाह ताला तव्हांखे हर फैसिलिटी मिलींदो। न असां वटि गैस आहे, न पाणी आहे, न बिजली आहे ऐं न सेवरेज आहे। उन खां अलावा हिकिड़ो एजुकेशन आहे स्कूल, उन में बि असां वटि टीचर कोन्हनि। हिकिड़ो टीचर आहे जेको 6 महीने खां बाद रिटायर थींदो, उन खां बाद असांजा ॿार केॾा वेंदा ऐं नंढा नंढा असांजा ॿार आहिनि। बहरहाल असीं ये था चाहियूं कि असीं जॾहिं पीपल्स पार्टी के पंहिंजा वोट ॾियूं था असीं हक़दार आहियूं। उहो जॾहिं हक़दार आहिनि त असांजो बि हक़ आहे। ठीकु आहे। न बिजली, न पाणी, न गैस, को फैसिलिटी कोन्हे, न रोड आहे। किचरा वञी ॾिसो, असांजा हाल इलाही ख़राबु आहिनि। लिहाज़ा महिरबानी करियो, आइंदा बि आके असां में उमेदियूं आहिनि। ठीकु आहे। ऐं असांजी उमेद में लहंदव इंशाअल्लाह ताला। असीं आसार ॻाल्हि में ॿधल आहियूं, लेकिन महिरबानी करियो ऐं असां ते थोरो गौर करियो ऐं असांजे ॻोठ में अची विज़िट बि करे सघो था कि वाक़ई आया ऐं असां चयो कि भई असीं अव्हांखे रोड ॾींदासीं, असीं अव्हांखे सेवरेज ॾींदासीं, अव्हांखे पाणी ॾींदासीं, पंहिंजे बच्चनि खे तालीम मिलंदो। असीं का पाकिस्तान जे खिते में कोन वेठा आहियूं छा? या असीं पाकिस्तान जो इलाइक़ो कोन्हे इंडिया जो? असांखे 50 साल थी आहिनि हिते। असांजा वॾा नंढा इहे सभु पोड़ा जवान सभु हिते ई ख़तमु थी आहिनि। लिहाज़ा असीं खां दरख़्वास्त था ॾियूं, महिरबानी करियो। लिहाज़ा असां ते असांजी ॻाल्हियुनि ते गौर करियो, महिरबानी।